बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूंखे पहिरियों दफ़ो हुकुम थियो त मूंखे इहा वाई पढ़णी आहे। मां लफ़्ज़ फरमाइश नथो चवां, मीडिया जो माण्हू आहियां, छो जो रिक्वेस्ट जी ट्रांसलेशन आहे फरमाइश। मां हुकुम चयो आहे। वाई ॿिनि क़िस्म सां पढ़ी वेंदी आहे, हिकिड़ो त काफ़ी अंदाज़ ऐं ॿियो वाई वारो अंदाज़। मां चाहींदुसि त मां जंहिं इदारे में बीठो आहियां त ॿई थोरा थोरा ॾियां। ॿोल आहिनि मंद पीअंदे मुंहुं। मां थोराइतो आहियां साईं शेर महराणी साहिब जो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो मूंखे इन टाइप ते नओं कमु मिलियो। उहे न त थींदो आहे त म्यूज़िक खे माण्हू टाइम पास सम्झंदा आहिनि, जॾहिं तीअं कोन्हे। आमतौर ते त ईअं आहे। हाणे मां अवल वारी खां शुरू कयो आहे। तू हबीब तू तबीब, तू दर्द जी दवा, जान मुंहिंजे जीअ में आज़ार जानवा, साहिब दे शिफ़ा मियां मरीज़न खे होला हो मियां। आम तौर ते ईअं ॻायो वेंदो आहे, मंद पीअंदे मुंहुं मियां, मंद पीअंदे मुंहुं मियां, साजन सही सुञा तो, मंद पीअंदे मुंहुं मियां, मंद पीअंदे मुंहुं मियां, साजन साजन मंद पीअंदे मुंहुं मियां, मंद पीअंदे मुंहुं मियां, साजन सही सुञा तो, मंद पीअंदे मुंहुं। पी पियालो इश्क जो, पी पियालो इश्क जो, सबकी समझो सू, पिरियां संदे पार जी, अंदर आग अथू, जियण नाहे जग में, ॾींहं मिलियो ई ॾू। अल्लाह अब्दुल लतीफ़ चवे, अल्लाह अब्दुल लतीफ़ चवे, आहीं तू ही तू। हाणे इहो अंदाज़ आहे काफ़ी जो। मां तव्हांखे वाई जो अंदाज़ थो पेश कयां जेको शाह जो आहे
पर उन मां एडॉप्ट कयल आहे उस्ताद न्याज़ हुसैन जो, ऐं असां उनखे सिंधोलॉजी में 2008 में रिकॉर्ड कयो हो वाई अंदाज में मंद पीअंदे में। वो मंद पीअंदे अल्लाह मंद पीअंदे अल्लाह मंद पीअंदे ये समझो तव्हां दबूरो पियो वञे। साजन सही सुना तो मंद पीअंदे अल्लाह अब्दुल लतीफ चे अल्लाह अब्दुल लतीफ चे अल्लाह अब्दुल लतीफ अल्लाह अब्दुल लतीफ चे अल्लाह अब्दुल लतीफ चे अल्लाह अल्लाह लतीफ थे अल्लाह लतीफ थे आही तू